मठाइण सिंध सुकाइण बंद कयो डैम ठाहिण सिंध सुकाइण डैम ठाहिण सिंध सुकाइण बंद कयो डैम ठाहिण सिंध सुकाइण बंद कयो। समारोह में अवामी तहरीक जे मरकज़ तरफ़ां कालाबाग भाषा दियामार महमद ऐं ॿियनि डैमनि जी तामीर ऐं धारियनि जी आबादकारी ख़िलाफ़ एहतजाजी रैली मुज़ाहिरो धरणो लॻायो वियो। समूरा डैम ऐं धारिया नामंज़ूर जे नारेबाज़ी पिणु कई वई। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बख्श ख़ासकेली, मरकज़ी अॻवान ओभायो जुणेजो डॉक्टर नूर मोहम्मद ख़ासकेली, बरकत शर, ज़िलई अॻवाननि हरेश माली, डॉक्टर अमरलाल नोलरा ऐं तालका सदर कस्तूर चंद ऐं ॿियनि जी अॻवानी में अवामी तहरीक जा झंडा बैनर खणी शाह लतीफ़ चौक वटि मेन मीरपुर ख़ास रोड ते मुज़ाहिरो करे धरणो हणी ट्रैफ़िक मुअतल करे छॾी। इन मौक़े ते मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बख्श ख़ासकेली ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त चीफ जस्टिस ऐं वज़ीर आज़म जे उहिदे ते वेठल शख़्सनि खे जानिबदार न थियणु घुरिजे। खेनि पंजाब जे मुफ़ादनि जो निगहबान थियण बदिरां नंढनि सूबनि सां थींदड़ ज़ातियुनि जो अज़ालो करणु घुरिजे। सिंधु दरिया 5 करोड़ सिंधियुनि जे जापे जो वसीलो आहे। इन जे पाणी ते कब्ज़ो करणु ऐं ज़बरदस्ती डैम ऐं चोर कैनाल वहाइण जी हरगिज़ इजाज़त न ॾींदासीं। हिननि चयो त सिंध पाकिस्तान ठाहियो जंहिंजी सिंधियुनि खे वॾी सज़ा ॾिनी वई आहे। जिन माण्हुनि पाकिस्तान तोड़े बांग्लादेश जो बुनियादु विधो उहे साॻी रविश ते क़ाइमु आहिनि। उन्हनि पंहिंजा दरिया भारत खे विकिरो कया। उन्हनि दरियाहनि जे पाणी जे 25% ते सिंध जो हक़ हो, पर सिंधियुनि जी अदम शमूलियत में भारत खां पैसा वरिता विया। पंजाब ज़बरदस्ती सिंध जा हक़ फबाए रहियो आहे ऐं ज़बरदस्ती डैम ऐं चोर कैनाल ठाहे रहियो आहे। सिंध ते टेक्निकल तरीक़नि सां हमला कया पिया वञनि। समूरी पीअण जे पाणी लाइ तड़पी रही आहे। सिंध खे हथ वठी सुकाए ज़मीनूं बंजर ऐं ज़रई माशियत खे तबाह बर्बाद कयो पियो वञे। सिंध दुश्मन मंसूबनि ख़िलाफ़ आख़िरी कारकुन ताईं मज़ामत जारी रखंदे हिननि अक़वाम मुतहिदा खां सिंधु ते समूरा डैम न ठाहिण जा मंसूबा तर्क कया वञनि ऐं हिननि अक़वाम मुतहिदा खां मुतालबो कयो त सिंधु ते समूरा डैम न ठाहिण जा मंसूबा तर्क कराया वञनि ऐं सिंध में धारियनि खे जारी कयल शनाख़्ती कार्ड रद्द करे खेनि शहरियत ॾियण जो सिलसिलो बंदि करे वापसी नेकाली ॾियण जो मुतालबो कयो। ॿी सूरत में डैमनि जी तामीराती मंसूबनि ऐं धारियनि जी आबादकारी ख़िलाफ़ तहरीक जारी रखण जो ऐलान कयो वियो। जयराम माली, समारोह, वॉइस ऑफ सिंध TV, लंडन।